वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मुझे जीजल अम्मा बाबा। अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जेके दोस्त हींअर मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि त उन सभिनी दोस्तनि खे मां इहा नंढी गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। दोस्तों हींअर ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जी बस्ती। हाँ, जीअं वेरनि जी बस्ती जो जेको हींअर नालो रखियो वियो आहे वेरनि जी बस्ती, की वेरनि जे वर चढ़ी वई आहे, जंहिंजे करे हाणे उबतड़ जो निशान बणिजी रही आहे। ऐं उन में अनक़रीब जेको आहे उन जी जेको आहे ड्रामे जी वेंडअप थियण वारी आहे। ऐं वेंडअप छो थींदी, कहिड़ी वजह जे करे थींदी, हीअ सभु ॻाल्हियूं अव्हां ताईं मां शेयर करण खां पहिरियां उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदो जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, मूं लाइ खोड़ सारियूं दिलियूं माणींदा आहिनि, मूंखे सपोर्ट कंदा आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। असगर अली थेबो साहिबु, शेर सोलंगी साहिबु, अमजद पांवर साहिबु, ऐं गाज़ी गुल चाचड़ साहिबु, मसरूर मला साहिबु, फ़क़ बशीर चन्ना साहिबु, ग़ुलाम यासीन रिंद साहिबु, ग़ुलाम यासीन सोलंगी साहिबु, ऐं हुन खां अलावा अख़्तर आकाश साहिबु, ऐं इरशाद शर साहिबु, ऐं हुन खां अलावा मुरसल नवाज़ समो साहिबु, ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त जिन दोस्तनि जा मां नाला न खणी सघो आहियां, उहे दोस्त बि दिलि में न करनि। ॿियो दोस्त असांजो पंजाब जो आहे नज़ीर पंजाबी अटक खां, उहो असांजो दोस्त असांखे कमेंट कंदो आहे। ऐं उन्हनि दोस्तनि खां मां माज़रत बि कंदुसि, काफ़ी टाइम थी वियो आहे ऐं मूं को वीडियो न आहे रखियो, कुझु मसरूफ़ियतनि जे करे, कुझु कमकार जे करे। हींअर मुंहिंजो ताज़ो ड्रामो हले पियो KTN ते, हड़े ई हिकु जहिड़ा, जंहिंमें मुंहिंजो किरड़ जो किरदारु आहे ऐं तमामु बहितरीनु ड्रामो हली रहियो आहे। ऐं दोस्तनि खे बि मां मदो कंदुसि त जीअं तव्हां सिंध TV जो जेको आहे ड्रामो वेरनि जी बस्ती ॾिसो था पिया, ईअं हड़े ई हिकु जहिड़ा बि ॾिसो, उन में असांजी अदाकारी खे बि ॾिसो, असांखे ॾिसो, असांजो कमु कीअं आहे उनजे बारे में बि ज़रूरु तव्हां कमेंट ज़रूरु करो। त मां इहा सभिनी दोस्तनि खे नंढी नंढी रिक्वेस्ट कंदो आहियां त जेके बि असांजा सिंधी अदाकार आहिनि, जेके महिनत करनि था पिया, जीअं KTN ते पापनगर हले थो पियो, पापनगर बि तमामु माशाअल्लाह हर चोटी जो ड्रामो थी वियो आहे। ऐं जेको आहे जो कमु बि तमामु ॾाढो मयारी बि आहे ऐं ॾिसण वटां आहे। ऐं काफ़ी उनमें जेके आहिनि असांजा सिंधी दोस्त ॾिसण वारा घटिजी चुका आहिनि। इन जी वजह कहिड़ी आहे, छो आहे, छाजे लाइ आहे, या गुरबत जे करे, या पैसो न आहे, या इन जे करे प्रोग्राम या ड्रामा नथा ॾिसूं मोबाइलनि ते, या कोई पैकेज नथा करायूं, जे का त वजह ज़रूरु हूंदी। इन जे करे मां दोस्तनि खे चवंदो आहियां त अगरि का अव्हां दोस्तनि खे के क़िस्तूं अगरि मिस थी वेंदियूं आहिनि त उनजे बारे में मां अव्हां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां बहितर खां बहितर अपडेट। जी हाँ दोस्तों, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जी बस्ती जी क़िस्त नंबर 75 जी। ऐं 75 क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे, उनजे बारे में सभु अव्हां ताईं ॻाल्हियूं शेयर कंदो हलंदुसि। ऐं हुन खां अलावा अव्हां दोस्तनि हिकिड़ी ॿी न्यू ॻाल्हि बि शेयर कंदुसि, जेका अव्हांखे ॿुधण जी हूंदी ऐं अव्हां उनखे ॿुधी अव्हां तकलीफ़ महसूसु ज़रूरु कंदा। ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे में जेको आहे वेरनि जी जेको वर चढ़ी वियो आहे, याने अबतर जो निशान बणिजी वियो आहे, ऐं डायरेक्टर थकिजी पियो आहे, या अदाकार थकिजी पिया आहिनि, या गर्मी जी वजह जे करे हिन ड्रामे खे जल्द अज़ जल्द बंदि कयो वेंदो, का त ज़रूरु वजह आहे। त दोस्तो मां तव्हां दोस्तनि खे वजह ॿुधाईंदो हलंदुसि ऐं अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो हलंदुसि त जीअं हींअर हिन में ज़र अली आउट थी वियो आहे ऐं ज़र अली खे आउट छो कयो वियो आहे, उनजी कहिड़ी वजह आहे, अंदरूनी ख़बरनि मूजिबि असांखे ताईं बि ख़बर इहा पहुती आहे त ज़र अली जेको SSP
उनखे जेको आउट कयो वियो आहे, कहिड़ी वजह जे करे उनखे धोखे में रखियो वियो। उनजी पूरी जेकी रिकॉर्डिंग हुई उनजे पंहिंजे ई ॻोठ ख़ैरपुर में रखी वई हुई, ऐं जॾहिं उहो ख़ैरपुर में रिकॉर्डिंग करे पियो त कुझु पंहिंजो हुनजो ख़र्च बि अचे पियो, ऐं उन ख़र्च में ई जेको आहे जेको डायरेक्टर हो उनखे सपोर्ट बि मिले पई, डायरेक्टर खे ऐं जेको एक्टर खे बि जो टाइम जी बचत थिए पई। त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, ज़र अली हींअर हिननि जे मथां जेको आहे ड्रामे वारनि जे मथां केस करण वारो आहे, ऐं उनजी कुझु पेमेंट रहिजी वई आहे, ऐं उनजो वेंडअप अचानक करे छॾियो, ऐं डायरेक्टर उनखे जेको आहे आसिरे में रखी ऐं धोखो ॾेई करे उनजी जेको आहे कैरेक्टर खे बंदि करे उनजो जेको आहे वेंडअप करे छॾियो। कहिड़ी वजह जे करे, छो छाजे लाइ हाणे इहो जेको आहे हिन सूमरु ते, यानी की अॼु वारो जेको सूमरु आहे इन में ई उन जेको आहे वेंडअप ॾेखारियो वियो आहे, ऐं छो ॾेखारियो वियो, कहिड़ी वजह जे करे, इहे सभु ॻाल्हियूं जेको आवाम दोस्तनि ते मां ॿुधाईंदुसि। ऐं हुन खां अलावा तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख तोरा लख लाइ कलाकार ख़ुशि हुजो, आबाद हुजो। उहे दोस्त जेके हींअर मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि उन दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुमि, जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन चैनल ते जेको आहे पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था ऐं पंहिंजी त पोइ हींअर ई अव्हां मुंहिंजे वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे मुल्क जो नालो, कहिड़े मुल्क खां, कहिड़े शहर खां, कहिड़े ॻोठ खां असांजा सिंधी ड्रामा ॾिसी रहिया आहियो, उनजे बारे में कमेंट में लिखो, साफ़ सुथरा लफ़्ज़ लिखो। ऐं कुझु दोस्त जेको आहे मूंखे कमेंट में कुझु ग़लति बि ॻाल्हियूं लिखंदा आहिनि, ऐं हुननि दोस्तनि जी महिरबानियूं ज़ाहिर आहे उहे ईअं करे सिंधीअ में सवली सिंधी में चइजे त उहे बि असांजा पंहिंजा पहिरीं प्यारा भाउ आहिनि, पर उहे वीचारा इख़लाक़ जे दायरे खां थोरा ॿाहिरि आहिनि। थी सघे थो उन्हनि खे माहौल घर में ॿाहिरि दोस्तनि में अहिड़ो मिलियो हुजे गार गंद वारो, तॾहिं त उहे जेको आहे कंहिंजी इज़त नथा करणु चाहिनि, पोइ बि असां उन्हनि दोस्तनि जी इज़त कंदासीं ऐं उन्हनि दोस्तनि खे इहे ई पैगाम ॾींदासीं त अदा कंहिंखे बि गार गंद ॾियण सां माहौल ख़राबु थी वेंदो आहे, ऐं पंहिंजी ज़ुबान बि ख़राबु कंदा आहियो। तंहिंखां बहितरु आहे त अलाह जे राह में ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदे करे बि अव्हां जे अॻियां अगरि कंहिं बि दोस्त जे मथां या असां मथां अगरि अव्हांखे गुसो अची वञे थो, कावड़ अची वञे त उनजे लाइ अव्हां वेही थधो पाणी पी सुकून सां वरी सिधा सुम्ही रहो त जीअं अव्हांजी कावड़ बि घटि थी वेंदी। इहो हिकिड़ो मैसेज हूंदा, पैगाम हूंदा अव्हां दोस्तनि जे लाइ। मां इहो चाहींदो आहियां जेका अव्हां दोस्तनि ते पहुचे, अव्हां दोस्तनि खे इहे पैगाम जा हिकिड़ो सदका जारिया सम्झी पंहिंजे दोस्तनि ते बि शेयर कंदा करो, त जीअं मूंखे बि उन सवाब जो हिसो मिले। ऐं उन्हनि दोस्तनि खे जेके दोस्त लाइक कमेंट कंदा आहिनि उन्हनि दोस्तनि जूं हुए महिरबानियूं ॻणींदो आहियां, उन्हनि जा गुण ॻाईंदो आहियां ऐं हीअं अव्हां जा बि गुण ॻाईंदुसि। हीअ आरज़ी फील्ड आहे ऐं ज़िंदगी बि असांजी आरज़ी आहे, असां दुनिया ते आरज़ी तौर ते आया विया आहियूं। केतिरियूं नेकियूं केतिरा गुनाह खणी पाण सां गॾु वेंदासीं ऐं चाहींदासीं त असांजो अलाह पाक ऐं असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो औद बि आहे त मुंहिंजी जेका उम्मत आहे उहा नेक थी मूं वटि अचे, ऐं अलाह बि चाहींदो आहे जेके नेक ऐं शैतान जे वरगलाइण खां परे रहो, ऐं पंहिंजो 5 वक़्त नमाज़ पढ़ंदा करो, पंहिंजे बचड़नि जो पंहिंजो ख़्यालु रखंदा करो, ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे बचड़नि खे रोड रस्तनि खां परे रखंदा करो, आवारा गर्दी खां बचाए रखो। इहो हिकिड़ो नंढिड़ो पैगाम दोस्तनि जी नज़र कंदो आहियां। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा, वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ते जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद, जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध जा रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बरोहिकी, बलोची, थरी, मारवई, उर्दू, पंजाबी जेके बि आहिनि, असांजी ख़ुशूस तौर ते सिंधी समझ जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे मूं पारां खोड़ सारियूं नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं। अलाह करे उहो ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, पंहिंजे बचड़नि में ख़ुशि हुजनि, पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे हर उन शइ खां, हर उन बुरनि भलाइनि खां अलाह साईं उन्हनि खे बचाए रखे। अलाह उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में बि बरकत अता फ़रमाए, ऐं अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे बचड़नि में अमान सां रखे। जेके उन्हनि जा बचड़ा ॿार रहनि था, तालीम जे हवाले सां, पढ़ण जे हवाले सां ॿार रहनि था, उहे सभई आबाद हुजनि। त दोस्तो वॾी महिरबानी अव्हां दोस्तनि जी जो मूंखे हिन वीडियो में एतिरो तव्हां मूंखे बर्दाश्त कयो आहे, मुंहिंजी पूरी वॉइस खे ॿुधो आहे, ऐं मुंहिंजे पूरे वीडियो खे अव्हां दोस्त वॉच कंदा, ऐं वॾी महिरबानी थींदी अव्हां दोस्तनि जी।
होसी तौर ते उन्हनि दोस्तनि जी जेके मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि। वॾी महिरबानी दोस्तो, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त वरी मिलो त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं। ऐं हा, ऐं इहो ॿिया मां मूंखे ॿुधाईंदा हलो त जेको आहे हड़े हिकु जहिड़ा 79, 80, 81 क़िस्त में ताईं आउं अची चुको आहियां। ऐं राति जेका हलंदी उहा बि तक़रीबन 82, 83 यको अगरि कंटिन्यू 100 क़िस्त तक मां आहियां इन में। त हुनजे लाइ अवां थोरो टाइम कढी मुंहिंजी जेको इहो ड्रामो हड़े ई हिकु जहिड़ा में जेको किरल वारो किरदारु आहे उन ते बि थोरी नज़रसानी कयो, उन ते बि थोरो तर्ज़ु कयो त ठीकु आहे। मां अचण वारे जेको ड्रामो आहे उन में मां बहितर खां बहितर अदाकारी कयां ऐं अवां दोस्तनि जो प्रस्तार थी वञा, ऐं अवां दोस्त बि मुंहिंजा प्रस्तार थी वञो। त जीअं मुंहिंजा अगरि अवां दोस्त मूंखे सपोर्ट न कंदा, अवां दोस्त मूंखे लाइक कमेंट न कंदा, त कीअं ख़बर पवंदी त मां सुठो कमु कयो या ख़राबु कयो। त वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अवां दोस्तनि खां वठंदे इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अलाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार। ऐं मां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। जेके दोस्त हींअर मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि त उन सभिनी दोस्तनि खे मां इहा नंढी गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं पहुचे, अव्हांखे मिले बहितर खां बहितर अपडेट। दोस्तो, हींअर ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वीरनि जी बस्ती। हा, जीअं वीरनि जी बस्ती जो जेको हींअर नालो रखियो वियो आहे वीरनि जी बस्ती, की वीरनि जे वर चढ़ी वई आहे, जंहिंजे करे हाणे उबतड़ जो निशान बणिजी रही आहे। ऐं उन में अनक़रीब जेको आहे उन जी जेको आहे ड्रामे जी वेंडअप थियण वारी आहे। ऐं वेंडअप छो थींदी, कहिड़ी वजह जे करे थींदी, इहे सभु ॻाल्हियूं अव्हां ताईं मां शेयर करण खां पहिरियां उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदुसि जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि, मुंहिंजा खोड़ सारियूं दिलियूं माणींदा आहिनि, मूंखे सपोर्ट कंदा आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। असगर अली थेबो साहिबु, शेर सोलंगी साहिबु, अमजद पांवर साहिबु, ऐं गाज़ी गुल चाचड़ साहिबु, मसरूर मला साहिबु, फ़क़ बशीर चन्ना साहिबु, ग़ुलाम यासीन रिंद साहिबु, ग़ुलाम यासीन सोलंगी साहिबु, ऐं हुन खां अलावा अख़्तर आकाश साहिबु, ऐं इरशाद शर साहिबु, ऐं हुन खां अलावा मुरसल नवाज़ समो साहिबु, ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त जिन दोस्तनि जा मां नाला न खणी सघो आहियां, उहे दोस्त बि दिलि में न करनि। ॿियो दोस्त असांजो पंजाब जो आहे नज़ीर पंजाबी अटक खां, उहो असांजो दोस्त असांखे कमेंट कंदो आहे। ऐं उन्हनि दोस्तनि खां मां माज़रत बि कंदुसि, काफ़ी टाइम थी वियो आहे ऐं मूं को वीडियो न रखियो, कुझु मसरूफ़ियतनि जे करे, कुझु कमकार जे करे। हींअर मुंहिंजो ताज़ो ड्रामो हले पियो KTN ते, हड़े ई हिकु जहिड़ा, जंहिंमें मुंहिंजो किरड़ जो किरदारु आहे ऐं तमामु बहितरीनु ड्रामो हली रहियो आहे। ऐं दोस्तनि खे बि मां मदो कंदुसि त जीअं तव्हां सिंध TV जो जेको आहे ड्रामो वीरनि जी बस्ती ॾिसो था पिया, ईअं हड़े ई हिकु जहिड़ा बि ॾिसो, उन में असांजी अदाकारी खे बि ॾिसो, असांखे ॾिसो, असांजो कमु कीअं आहे, उनजे बारे में बि ज़रूरु तव्हां कमेंट ज़रूरु करो। त मां इहा सभिनी दोस्तनि खे नंढी नंढी रिक्वेस्ट कंदो आहियां त जेके बि असांजा सिंधी अदाकार
वारा आहिनि जेके महिनत करनि था पिया। जीअं KTN ते पापनगर हले थो पियो, पापनगर बि तमामु माशाअल्लाह हा चोटी जो ड्रामो थी वियो आहे ऐं जेको आहे उनजो कमु बि तमामु ॾाढो मयारी बि आहे ऐं ॾिसण वटां आहे ऐं काफ़ी उनमें जेके आहिनि असांजा सिंधी दोस्त ॾिसण वारा घटिजी चुका आहिनि। इन जी वजह कहिड़ी आहे, छो आहे, छाजे लाइ आहे, या गुरबत जे करे, या पैसो न आहे, या इन जे करे प्रोग्राम या ड्रामा नथा ॾिसूं मोबाइलनि ते, या कोई पैकेज नथा करायूं, जे का त वजह ज़रूरु हूंदी। इन जे करे मां दोस्तनि खे चवंदो आहियां त अगरि का आवां दोस्तनि खे किस्तूं अगरि मिस थी वेंदियूं आहिनि त उनजे बारे में मां आवां दोस्तनि ते पहुचाईंदो आहियां बहितर का बहितर अपडेट। जी हाँ दोस्तो, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सोप सीरियल वेरनि जे वस्त जी क़िस्त नंबर 75 जी ऐं 75 क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे, उनजे बारे में सभु अवां ताईं ॻाल्हियूं शेयर कंदो हलंदुसि। ऐं हुन खां अलावा अवां दोस्तनि हिकिड़ी ॿी न्यू ॻाल्हि बि शेयर कंदुसि जेका अवां खे ॿुधण जी हूंदी ऐं अवां उनखे ॿुधी अवां तकलीफ़ बि महसूसु ज़रूरु कंदा। ऐं अवां खे ॿुधाईंदो हलां त इन ड्रामे में जेको आहे वेरनि जी जेको वर चढ़ी वियो आहे, याने अवतर जो निशान बणिजी वियो आहे ऐं डायरेक्टर थकिजी पियो आहे, या अदाकार थकिजी पिया आहिनि, या गर्मी जी वजह जे करे हिन ड्रामे खे जल्द अज़ जल्द बंदि कयो वेंदो। का त ज़रूरु वजह आहे। त दोस्तो मां तव्हां दोस्तनि खे वजह ॿुधाईंदो हलंदुसि ऐं अवां खे ज़रूरु ॿुधाईंदो हलंदुसि त जीअं हींअर हिन में ज़र अली आउट थी वियो आहे ऐं ज़र अली खे आउट छो कयो वियो आहे, उनजी कहिड़ी वजह आहे। अंदरूनी ख़बरनि मूजिबि असांखे ताईं बि ख़बर इहा पहुती आहे त ज़र अली जेको SSP उनखे जेको आउट कयो वियो आहे, कहिड़ी वजह जे करे उनखे धोखे में रखियो वियो। उनजी पूरी जेकी रिकॉर्डिंग हुई उनजे पंहिंजे ई ॻोठ खैरपुर में रखी वई हुई ऐं जॾहिं उहो खैरपुर में रिकॉर्डिंग करे पियो त कुझु पंहिंजो हुनजो ख़र्च बि अचे पियो ऐं उन ख़र्च में ई जेको आहे जेको डायरेक्टर हो उनखे सपोर्ट बि मिले पई ऐं डायरेक्टर खे ऐं जेको एक्टर खे बि जो टाइम जी बचत थिए पई। त मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां ज़र अली हींअर हिननि जे मथां जेको आहे ड्रामे वारनि जे मथां केस करण वारो आहे ऐं उनजी कुझु पेमेंट रहिजी वई आहे ऐं उनजो वेंडअप अचानक करे छॾियो ऐं डायरेक्टर उनखे जेको आहे आसिरे में रखी आहिनि धोखो ॾेई करे उनजी जेको आहे कैरेक्टर खे बंदि करे उनजो जेको आहे वेंडअप करे छॾियो। कहिड़ी वजह जे करे, छो, छाजे लाइ हाणे इहो जेको आहे हिन सूमर ते यानी कि अॼु वारो जेको सूमर आहे इन में ई उन जेको आहे वेंडअप ॾेखारियो वियो आहे ऐं छो ॾेखारियो वियो, कहिड़ी वजह जे करे, इहे सभु ॻाल्हियूं जेको आवाम दोस्तनि ते मां ॿुधाईंदुसि। ऐं हुन खां अलावा तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख तोरा लख लाइ कलाकार ख़ुशि हुजो, आबाद हुजो। उहे दोस्त जेके हींअर मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि उन दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुमि जेकॾहिं अवां मुंहिंजे हिन चैनल ते जेको आहे पंहिंजो नालो ॿुधणु चाहियो था ऐं पंहिंजी त पोइ हींअर ई अवां मुंहिंजे वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे मुल्क जो नालो, कहिड़े मुल्क खां, कहिड़े शहर खां, कहिड़े ॻोठ खां असांजा सिंधी ड्रामा ॾिसी रहिया आहियो, उनजे बारे में कमेंट में लिखो, साफ़ सुथरा लफ़्ज़ लिखो। ऐं कुझु दोस्त जेको आहे मूंखे कमेंट में कुझु ग़लति बि ॻाल्हियूं लिखंदा आहिनि ऐं हुननि दोस्तनि जी महिरबानियूं ज़ाहिर आहे उहे ईअं करे सिंधीअ में सवली सिंधी में चइजे त उहे बि असांजा पंहिंजा पहिरीं प्यारा भाउ आहिनि, पर उहे वीचारा इख़लाक़ जे दायरे खां थोरा ॿाहिरि आहिनि। थी सघे थो उन्हनि खे माहौल घर में ॿाहिरि दोस्तनि में अहिड़ो मिलो हुजे गार गंद वारो, तॾहिं त उहे जेको आहे कंहिंजी इज़त नथा करणु चाहिनि। पोइ बि असां उन्हनि दोस्तनि जी इज़त कंदासीं ऐं उन्हनि दोस्तनि खे इहे ई पैगाम ॾींदासीं त अदा कंहिंखे बि गार गंद ॾियण सां माहौल ख़राबु थी वेंदो आहे ऐं पंहिंजी ज़ुबान बि ख़राबु कंदा आहियो। तंहिंखां बहितरु आहे त अलाह जे राह में ऐं 5 वक़्त नमाज़ पढ़ंदे करे बि अव्हां जे अॻियां अगरि कंहिं बि दोस्त जे मथां या असां मथां अगरि अव्हांखे गुसो अची वञे थो, कावड़ अची वञे त उनजे लाइ अव्हां वेही थधो पाणी पी सुकून सां हली सिधा सुम्ही रहो त जीअं अव्हांजी कावड़ बि घटि थी वेंदी। इहो हिकिड़ो मैसेज हूंदा, पैगाम हूंदा अव्हां दोस्तनि जे लाइ। मां इहो चाहींदो आहियां जेका अव्हां दोस्तनि ते पहुचे, अव्हां दोस्तनि खे इहे पैगाम जा हिकिड़ो सदका जारिया सम्झी पंहिंजे दोस्तनि ते बि शेयर कंदा करो त जीअं मूंखे बि उन सवाब जो हिसो मिले। ऐं उन्हनि दोस्तनि खे जेके दोस्त
लाइक कमेंट कंदा आहिनि उन्हनि दोस्तनि जो हुए महिरबानियूं ॻणींदो आहियां उन्हनि जा गुण ॻाईंदो आहियां ऐं हीअं अवां जा बि गुण ॻाईंदुसि। हीअ आरज़ी फील्ड आहे ऐं ज़िंदगी बि असांजी आरज़ी आहे। असां दुनिया ते आरज़ी तौर ते आया विया आहियूं। केतिरियूं नेकियूं केतिरा गुनाह खणी पाण सां गॾु वेंदासीं ऐं चाहींदासीं त असांजो अलाह पाक ऐं असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो औद बि आहे त मुंहिंजी जेका उम्मत आहे उहा नेक थी मूं वटि अचे ऐं अलाह बि चाहींदो आहे जेके नेक ऐं शैतान जे वरगलाइण खां परे रहो ऐं पंहिंजो 5 वक़्तु निमाज़ पढ़ंदा करो, पंहिंजे बचड़नि जो पंहिंजो ख़्यालु रखंदा करो ऐं पंहिंजे पाड़े वारनि जो बि ख़्यालु रखंदा करो, पंहिंजे बचड़नि खे रोड रस्तनि खां परे रखंदा करो, आवारा गर्दी खां बचाए रखो। इहो हिकिड़ो नंढिड़ो पैगाम दोस्तनि जी नज़र कंदो आहियां। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखंदा। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ते जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध जा रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पश्तो, बरोहिकी, बलोची, थरी, मारवई, उर्दू, पंजाबी जेके बि आहिनि असांजी ख़ुशूस तौर ते सिंधी सम्झ जेके बि दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे मूं पारां खोड़ सारियूं नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं। अलाह करे उहो ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि, पंहिंजे बचड़नि में ख़ुशि हुजनि, पंहिंजे दोस्तनि में, पंहिंजे हर उन शइ खां, हर उन बुरनि भलाइनि खां अलाह साईं उन्हनि खे बचाए रखे। अलाह उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में बि बरकत अता फ़रमाए ऐं अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे बचड़नि में अमान सां रखे। जेके उन्हनि जा बचड़ा ॿार रहनि था तालीम जे हवाले सां, पढ़ण जे हवाले सां ॿार रहनि था, उहे सभई आबाद हुजनि। त दोस्तो वॾी महिरबानी अवां दोस्तनि जी जो मूंखे हिन वीडियो में एतिरो तव्हां मूंखे बर्दाश्त कयो आहे, मुंहिंजी पूरी वॉइस खे ॿुधो आहे ऐं मुंहिंजे पूरे वीडियो खे अवां दोस्त वॉच कंदा ऐं वॾी महिरबानी थींदी अवां दोस्तनि जी, ख़ुशी तौर ते उन्हनि दोस्तनि जी जेके मूंखे लाइक कमेंट कंदा आहिनि। वॾी महिरबानी दोस्तो, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त वरी मिलो त ॿिए वीडियो जे लाइ तेसीं ताईं। ऐं हा इहो बि अवां मूंखे ॿुधाईंदा हलो त जेको आहे हड़े हिकु जहिड़ा 79, 80, 81 क़िस्त में ताईं आउं अची चुको आहियां ऐं राति जेका हलंदी उहा बि तक़रीबन 82, 83 यको अगरि कंटिन्यू 100 क़िस्त तक मां आहियां हिन में। त हुनजे लाइ अवां थोरो टाइम कढी मुंहिंजी जेको इहो ड्रामो हड़े हिकु जहिड़ा में जेको किरल वारो किरदारु आहे उन ते बि थोरी नज़रसानी कयो, उन ते बि थोरो तर्ज़ु कयो त ठीकु आहे मां अचण वारे जेको ड्रामो आहे उन में मां बहितर खां बहितर अदाकारी कयां ऐं अवां दोस्तनि जो परस्तार थी वञा ऐं अवां दोस्त बि मुंहिंजा परस्तार थी वञो। त जीअं मुंहिंजा अगरि अवां दोस्त मूंखे सपोर्ट न कंदा, अवां दोस्त मूंखे लाइक कमेंट न कंदा त कीअं ख़बर पवंदी त मां सुठो कमु कयो या ख़राबु कयो। त वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ते अवां दोस्तनि खां वठंदी इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अलाह हाफ़िज़।